अरे ये क्या है? ये क्या? हैं? ऑटो पे देख रहा है? आवाज क्या रही है? ले ये नहीं बुदा ये नहीं बुदा ए तू आई के रे बोला चरिया जायल के नहीं राजी है ये तो बोला अभी उड़ा लो ये इधर क्या है कागन तो बनाए नसवार कहीं तो ए तू कहीं गिर बुधा ना बनाई गिर तू हैं कहीं गिर बुधा बुधा आपको उठी इतने बैठो है 5 होटल में वही रे करो करे ये रात को ने बुधा आता बुधा आ जाकर बुधा क्या करते है ए तू वेते भैया जायल बुधा आई गया हैं रे बेटा ए जा दिया आदि मानो वचन दा ते आ पार ए बुधा आई केर भला आशिक है के रे जोरते बुधा रे राज बुधा रे ना आई केर दो ते भैया मैं तो वीडियो को ना तू आई केर बुधा तो कह रही इतना भाई गड़ो ने क्या मुखा बाबा कोदा वीडियो लगा बाबा तो आएंगे ते चला है तो करो दे कम में तो बुधा दे भला आएंगे तू बुधा हमारी होती करो कम में भाई होटल लखाई और ले काय होटल में आएगा है करे तुझे होटल लखाई तो कितने तू चला है बुधा दे करो लग यार अरे फने का नहीं बैठो है कैसा है क्या बाबा ने तस्लीम बाबा कावड़ में पूछना है ना हां कि मतलब मानो जड़ी नदी का जड़ी पर तो बैठो दाबदा में गला पार था छोड़ दलील गए भाई आशिक है आशिक है हां ये राहुल ना आज के जगह मु ना वो इतने चला बैठो तू बाबा डालिया ना पान के तस्लीम का पूछो 5 वीडियो ना रिया हां वो पाए हकीकत बताएं छा मतलब हां अलबला वे मुखे में लपो दे दो मुखे ना ना ये बिल्लू बिल्लू खड़े वाला चाय में है तू परे कर दे आ तो ऐसा पत्थर आओ उड़ा को 50 मरे पत्थर हटा रोके ना बाबा इसमें लप घणो है ना पूछा कर के रहे तू चाय चाय मसलो चाय में आशिक है को तू पूछा कर यार मुखे रंगा से तो डप्पो ठीक है आऊं तो परे थी यार पूछा के रही के ना आशिक है ओ बुधे आशिक है यो ना के आशिक जा जो मवाली जा पिए जा जा तो ता गंड में मिलियान जा धोको दियो अदाबुसा धोको बोले के मिनट लगे तो इसके घर के तो पटको लासो तो के मैं इसके घर तू करियो दा इसके आज गल छोरा फोन दे गल है बया फनड़ो आवाज करे उन्होंने पैसा रे धोको खाई ना लो ताऊ जरे जानू चमदी हुई दरिया जानू तो सुठो करे वही तो गाना जानू चमदी जानू हां माठे के इत्ते ना वे उडाणी वे हल कर हल होटल मुझे खराब करे थे मुझे ग्राहक मोरा पिटाई दे इतना हो करन वेंदल ते इत्ते वेंदल की बे पाले कौन है इस साल की तो वंजी बस समझा है इनके समझा यार चरियो है बाबा तो ये सही है वंज लो सही है मैं टेंगे में चली तीसरी गाड़ी में ना वंजी उजलना थी अरोड़ी में हला भला तो बुधा मना थोड़ी तो कहानी री बुधा तो खबर है पो बुधाए पूरी कहानी बुधा करो बुधा पेरे जगह जड़े आऊं उन्हें ये गली में जड़े आऊं बटाटा खपाई दो बटाटा खपाई दे मुझे खपाए तो बोले बटाटा इश्क तो करे अरे कम ले तो यार 80 इश्क कोना कर जमींदार मानुस के ई आलू कपाला इश्क तो घरा निकलने घणो टाइम दियो हां तो घरा निकलने घणो टाइम दियो खिले दर गल खिले तो जा ए उड़ वाला करे बाबा ने दिमाग उड़ तो करे बाण ने दिमाग साइको भाई को है को नहीं इसकी तो क्या दियो खेत तो डप आऊं तो न पाए थी के खबर आ लाल बुधा मना इश्क तो कैसा जो की बुधाए बुधन जो ना बुधाए आयो हां बुधा ठीक है बुधा कलर पे था गाल कर हां तेरी चिकर जड़े होने जी गली में बटारा बिगड़ में हो उन मुखा
15 रुपया बटाटा खाया ऐं मूंखे चई मूं वटि पैसा कोन्हे अच्छा इहो को मसलो कोन्हे ऐं ॾेई थो छॾियां तोखे ॻाल्हि थी लॻे थी ये जाऊं पासे में जाऊं मेरी खुदा हां आप हो जाओ ना हां ना आ दोस्त है मेरे समझो हां ठीक है ना हां मना असां को असां ॻाल्हि ॿुधा तोखे हे टिक्का खाराईंदो तो रोस्ट बिरयानी बांधी बोड़ो तो चाहे तो ॻाल्हि कर लो असां सी तो ये मसलो हल करिए ना टेंशन हां 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 त बटाटा विकिणण वेंदो हुन जी गली में हिकिड़े ॾींहुं हुन मूंखां 15 रुपया बटाटा उधार हा मूं चयो हाणे 15 रुपया हिकिड़ी ॻाल्हि अलाई थो चॼा त हुन जे लाइ लख बि थोरो आहे 15 रुपये जी ॻाल्हि थी करे वरी ॿिए दफ़ा हुन जी गली में वियो वरी ॿिए दफ़ा गली में वियो त मूंखे त पहिरीं नज़र में हुन सां मोहबत थी वई हुई मूंखे मोहबत थी वई हुई पर हाणे हुन जी ख़बर कोन्हे पई मूंखे कयो मां त वरी ॿीहर पटाटा खणी वञा ॻाल्हि कर रुकिजी वेंदो पुराणियूं ॻाल्हियूं दिलि में अची ॻाल्हि कर पहुचाजो हा त ॿिए दफ़ा मूं बटाटनि सां गॾु थोरी बसर बि खई सही है त हू आई जॾहिं हुन जे दर ते पींदो हुउसि जीअं ई अंदरां निकिरंदी हुई सही है कर मुझे ना बूट न कर ॻाल्हि कर छा थियो सुन भी रहे या न यार बटाटनि जे पोयां वियो हलियोसि ठीकु आहे हा त पोइ ॿिए चकर हू बटाटा ऐं बसर खणी वियोसि तॾहिं उन टाइम ते हू आई मूंखे जी अधु किलो बटाटा अधु किलो बसर ॾे ऐं बेड़ो आशिक़ु होसि भला मूं का शइ उन सां कोन रखी मुंहिंजो खण चरी तोखे जेको खपे तूं खण कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ हू मुंहिंजे गाॾे ते आई ऐं मूंखे पर्ची ॾेई वई जंहिं ते उनजो नंबर लिखल ऐं पोइ ॻाल्हि ॿुधा भला यार वञी वई बसि अदा पोइ नंबर जॾहिं हू मूंखे ॾेई वई त मूं हुन ते कॉल कई हुनजी आवाज़ में एतिरी बि कशिश हुई जेको पंहिंजो पाण खे रोके न सघियुसि मिठास जाम हा उन खां पोइ हुन मूंखे बैलेंस जो चयो बैलेंस का पहुँचा दो हाँ पोइ मैनू खन असांजी कचहरी हली कॾहिं बि असांजी मिलण जी तारीख़ तय न थी हुनखे ॿिए ॾियां टे ॾियां 500 200 300 जो लोड मोकिलंदो ख़र्च जाम कंदो आहिनि छा सॼो ख़र्च करी त हिते पियो थो याद अच्छा तूं पैसे वारो या बड़े मोंगर करे हिकिड़ो 8 लाख 7 लाख रुपए अदा मूं वटि मिल्कियत जाम हुई अच्छा जाम एतिरी मिल्कियत हुई जेको मन जेको खीसे में खणी कोन सघंदो अदा हुन सां जीअं ॻाल्हाइण थी उन खां पोइ अहिड़ा हाल थी न ॿुध ॻाल्हि ॿुध मुंहिंजी तो हेॾी जॾहिं मिल्कियत ई पोइ आलू छा खपे ही प्यार जे चक्कर में ही वञी ही कम वञी गयो अच्छा इश्क जे करे तू वञी गयो ने सब ॻाल्हि जेको न ने मतलब मिलण जो मतलब फिल्म वारो ॻाल्हि करियो हां ही सीन ठाहींदे जेको हाय माण्हू इन चलाकी से मुलाकात थींदी हो ने गले में वेंदो हां वरी तो होशियार है वो ये तो है आप वो पहुंचा दो अंग्रेजी दी खे ॻाल्हि कई घर केर अचे राजा मूंखे जी घर केर कोन्हे तूं अचे अच्छा अच्छा तयारु थियो खणी बणी ॾियो माना जेको क्रीम फेयर एंड लवली हणियो ठाहियो वयसि पे
तो जो जी ही दरवाजो ठुकाइण न अंदर उन जो पी ॿाहिरि निकितो पोइ अच्छा पी निकितो ॿाहिरि हुनजो हा पी निकितो अदा पोइ अदा उनजे पी मूंखे अंदरि घुरायो अंदर घर में अंदरि घुरायो जिते उनजा ॿाहिरि निकिते अॻ में ॾुंडनि खे तेल हणियो वेठा हुआ ठह यार तो दिल जल दादा पोइ जेको उनजे भाइरनि मूंखां कमु कयो कहिड़ो कमु कयो अथव धंधा टुटिया मूंखे मारियो तोखे मूंखे मारियो मूंखे गंजो करे मुंहिंजा भिरूं बि कटिया हींअर त मां कान थी आया आहिनि कुझु भिरूं मुंहिंजा कटे मूंखे गॾा ते चाढ़े पंहिंजी गली मां रवानो कयो वॾी बेइज्जती गई कॾहिं ते चाढ़ियो महबूब कॾहिं हिकिड़ी कार न गई हिकिड़ी कॾहिं बि छॾ पर महबूब मुंहिंजो जॾहिं मूं हुनखे मथे ॾिठो मथां खां ॾिसी में मूंखे खिले में उन टाइम ते आउं मरी वियो दादा बाबू महबूब ने सलायो उते यार उते यार